शुरुआत में सब खां पहिरियां मां ख़बर ॾियूं त सिंध हुकूमत तरफ़ां शागिर्दनि खे रिलीफ ॾियण लाइ वॾो ऐलान कयो वियो आहे। तालीमी साल 2024-25 लाइ गर्ल्स वज़ीफ़ो अहलिये जी मयार जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रुगो 6, 9 ऐं 10 क्लास जूं शागिर्दियाणियूं वज़ीफ़े लाइ अहल हूंदियूं। वज़ीफ़े जी अहल शागिर्दियाणियुनि खे 60% मार्कूं या वधीक जे शर्त ते पूरो लहणो पवंदो। सिंध हुकूमत जे सेक्रेटरी ज़ाहिद अली अब्बासी नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। या अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया त सिंध हुकूमत तरफ़ां शागिर्दियाणियुनि खे रिलीफ ॾियण लाइ वॾो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया तालीमी साल 2024-25 लाइ गर्ल्स वज़ीफ़ो जी अहलिये जे मयार जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रुगो 6, 9 ऐं 10 क्लास जूं शागिर्दियाणियूं वज़ीफ़े लाइ अहल हूंदियूं। वज़ीफ़े जी अहल शागिर्दियाणियुनि खे 60% मार्कूं या वधीक जे शर्त ते पूरो लहणो पवंदो। अव्हांखे आगाह कयूं पिया त सिंध हुकूमत जे सेक्रेटरी ज़ाहिद अली अब्बासी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत तरफ़ां शागिर्दियाणियुनि खे रिलीफ ॾियण लाइ वॾो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त तालीमी साल 2024-25 लाइ गर्ल्स वज़ीफ़ो अहलिये जे मयार जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अव्हांखे ॿुधायूं पिया त रुगो 6, 9 ऐं 10 क्लास जूं शागिर्दियाणियूं ई वज़ीफ़े लाइ अहल थींदियूं। वज़ीफ़े जी अहल शागिर्दियाणियुनि खे 60% मार्कूं या वधीक जे शर्त ते पूरो लहणो पवंदो। सिंध हुकूमत जे सेक्रेटरी ज़ाहिद अली अब्बासी नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां शागिर्दियाणियुनि खे रिलीफ ॾियण लाइ वॾो ऐलान कयो वियो आहे। तालीमी साल 2024-25 लाइ गर्ल्स वज़ीफ़ो अहलिये जी मयार जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ कुरैशी, आगाह कजो इन हवाले सां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बिल्कुल अनिला, सिंध जे तालीम खाते स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट पारां नोटिफिकेशन जारी किया वियो आहे, जंहिंमें तालीमी साल 2024-25 जे हवाले सां न्याणियुनि खे वज़ीफ़ो अहलियत मयार जे हवाले सां तयन कयो वियो आहे। ऐं माज़ी में बि सिलसिलो जारी रहंदो हो। 25,000 50,000 बुनियाद ते जेको नंबरनि जी जेका परसेंटेज मार्क्स आहे उन बुनियाद ते जेको ॾिनो वेंदो। त ॿीहर हिन दफ़े जेका न्याणियूं आहिनि उन्हनि खे 6, 9 ऐं 10 क्लास जे हवाले सां वज़ीफ़े जो अहल करार ॾियण जे हवाले सां हिकिड़ो क्राइटेरिया मुक़ररु कयो वियो आहे। वज़ीफ़े रक़म अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर ऐं दिसंबर 2024 जे लाइ ॾिनी वेंदी। ऐं वज़ीफ़े जे हवाले सां जेके शागिर्दियाणियूं हूंदियूं उन्हनि खे 60% मार्क्स या उन खां वधीक जेके मार्कूं जेको शर्त आहे उहो क्रॉस करणो पवंदो। ऐं सेक्रेटरी सिंध हुकूमत तालीम खातो ज़ाहिद अली अब्बासी इन हवाले सां बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। ऐं न्याणियूं उन्हनि खे वधीक महिनत करण ऐं उनजी हौसला अफ़ज़ाई जे हवाले सां इहो क़दम खयो वियो आहे, जीअं स्कूल में जेका न्याणियुनि जी जेका ड्रॉप आउट आहे उहो बि रोके सघिजे ऐं जेका तालीम जी शरह आहे उन जी शमूलियत जेका आहे उहा मुमकिन बणिजी सघे। इन हवाले सां तालीम खाते नओं क़दम खणंदे ॿीहर जेको वज़ीफ़नि जो सिलसिलो शुरू कयो आहे। 6, 9 ऐं 10 क्लास जी जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा ॾिना वेंदा। जी अनिला, ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी।